केपी में सेनेट जी चूंड में हुकूमत ऐं अपोज़िशन जो 6-5 वारो फार्मूलो कामयाब थी वियो। सेनेट इलेक्शन में हुकूमत जा 6 ऐं मुखालिफ़ धुर जा 5 सेनेटर कामयाब थी विया आहिनि। औरतुनि जी सीट ते पीपीए जी उम्मीदवार रुबीना ख़ालिद कामयाब थी वई। पीटीआई जी रुबीना नाज़बी औरत जी सीट ते कामयाब थी वई। टेक्नोक्रेट जी सीट ते आज़म स्वाती सोभारो थियो। आज़म स्वाती 89 वोट खणी कामयाबी माणी। जेयूआई जो दिलावर ख़ान भी टेक्नोक्रेट जी सीट ते कामयाब थी वियो। पीटीआई उम्मीदवार मुराद सईद ऐं मिर्ज़ा आफरीदी भी सोभारा थी विया। जनरल सीट ते पीटीआई जो फैसल जावेद भी कामयाब थी वियो। ही अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। केपी में सेनेट जी चूंड में हुकूमत ऐं अपोज़िशन जो 6-5 वारो फार्मूलो कामयाब थी वियो। सेनेट इलेक्शन में हुकूमत जा 6 ऐं मुखालिफ़ धुर जा 5 सेनेटर कामयाब थी विया आहिनि। औरतुनि जी सीट ते पीपीए जी उम्मीदवार रुबीना ख़ालिद कामयाब थी वई। पीटीआई जी रुबीना नाज़बी औरत जी सीट ते कामयाब थी वई। टेक्नोक्रेट जी सीट ते आज़म स्वाती सोभारो थियो। आज़म स्वाती 89 वोट खणी कामयाबी माणी। जेयूआई जो दिलावर ख़ान भी टेक्नोक्रेट जी सीट ते कामयाब थी वियो। पीटीआई उम्मीदवार मुराद सईद ऐं मिर्ज़ा आफरीदी भी सोभारा थी विया। जनरल सीट ते पीटीआई जो फैसल जावेद भी कामयाब थी वियो। केपी में सेनेट जी चूंड में हुकूमत ऐं अपोज़िशन जो 6-5 वारो फार्मूलो कामयाब थी वियो। सेनेट इलेक्शन में हुकूमत जा 6 ऐं मुखालिफ़ धुर जा 5 सेनेटर कामयाब थी विया। औरतुनि जी सीट ते पीपीए जी उम्मीदवार रुबीना ख़ालिद कामयाब थी वई। पीटीआई जी रुबीना नाज़बी औरत जी सीट ते कामयाब थी वई। टेक्नोक्रेट जी सीट ते आज़म स्वाती सोभारो थियो। आज़म स्वाती 89 वोट खणी कामयाबी माणी। जेयूआई जो दिलावर ख़ान भी टेक्नोक्रेट जी सीट ते कामयाब थी विया। पीटीआई उम्मीदवार मुराद सईद ऐं मिर्ज़ा आफरीदी भी सोभारा थी विया। जनरल सीट ते पीटीआई जो फैसल जावेद भी कामयाब थी वियो। केपी में सेनेट जी चूंड में हुकूमत ऐं अपोज़िशन जो 6-5 वारो फार्मूलो कामयाब थी वियो। सेनेट इलेक्शन में हुकूमत जा 6 ऐं मुखालिफ़ धुर जा 5 सेनेटर कामयाब थी विया। औरतुनि जी सीट ते पीपीए जी उम्मीदवार रुबीना ख़ालिद कामयाब थी वई। पीटीआई जी रुबीना नाज़बी औरत जी सीट ते कामयाब थी वई। टेक्नोक्रेट जी सीट ते आज़म स्वाती सोभारो थियो। आज़म स्वाती 89 वोट खणी कामयाबी माणी। जेयूआई जो दिलावर ख़ान भी टेक्नोक्रेट जी सीट ते कामयाब थी वियो। पीटीआई उम्मीदवार मुराद सईद ऐं मिर्ज़ा आफरीदी भी सोभारा थी विया आहिनि। इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ शाकिर सोलंगी सां। शाकिर, केपी में सेनेट जी चूंड में हुकूमत ऐं अपोज़िशन जो 6-5 वारो फार्मूलो कामयाब थी वियो आहे। इन ख़बर जा वधीक अपडेट्स कहिड़ा आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल। अपोज़िशन ऐं हुकूमत विच में जेको 6 ऐं 5 सेनेटरनि जो फार्मूलो तय थियो उन तहत नतीजा जेके आहिनि उहे ईंदा पिया रहनि ऐं कुझु सेनेटरनि जो डिक्लेयर कयो वियो आहे। आज़म स्वातीअ खे पीटीआई मां डिक्लेयर कयो वियो आहे जनरल निशस्त ते ऐं रुबीना ख़ालिद खे पीपल्स पार्टीअ जे तरफ़ां जेको आहे ख़वातीन जी निशस्त जेका आहे उन ते डिक्लेयर कयो वियो आहे। दिलावर ख़ान टेक्नोक्रेट जे निशस्त ते जेयूआई जो डिक्लेयर कयो वियो आहे ऐं अहिड़ी तरह जेको आहे अताउल हक़ दरवेश जेको आहे जेयूआई जो उहो बि जनरल निशस्त ते डिक्लेयर कयो वियो आहे ऐं कुझु ॿिया सेनेटर बि डिक्लेयर कया विया आहिनि पर अञा कुझु सेनेटरनि जा नतीजा पोइते आहिनि। ईअं पंजाब में भी सेनेट जी इलेक्शन हुई ऐं उते बि नून लीग जो जेको उम्मीदवार आहे हाफ़िज़ अब्दुल करीम उहो 243 वोट खणी जेको आहे उहो कामयाब थी वियो आहे ऐं पीटीआई जो जेको आहे सेनेटर महर अब्दुल सत्तार उन 99 वोट खया आहिनि उहो हाराए वियो आहे ऐं ॿिया नतीजा जेके केपी के जा आहिनि उहे वधीक ईंदा पिया रहनि। जी ठीकु आहे शाकिर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।